हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। प्यारा शागिर्दो, पहिरीं असां पढ़ियोसीं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस या उनखे प्रेज़ेंट सिंपल टेंस बि चइबो आहे। प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस जी चइनि टेंसन्स खे असां कंप्लीट कयोसीं। पहिरीं पढ़ियोसीं प्रेज़ेंट इंडेफिनिट टेंस, ॿियो प्रेज़ेंट कंटिन्यूअस, टियों प्रेज़ेंट परफेक्ट टेंस ऐं टियों प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस। अॼु जो असांजो जेको लेक्चर आहे उहो आहे पास्ट इंडेफिनिट टेंस। पास्ट इंडेफिनिट टेंस चओ या पास्ट सिंपल टेंस चओ। पास्ट इंडेफिनिट टेंस हाणे चइबो छा कि पास्ट इंडेफिनिट टेंस यानी अहिड़ो टेंस, अहिड़ो ज़मा, अहिड़ो वक़्तु जीअं मां तव्हांखे हर रोज़ ॿुधाईंदो, हर लेक्चर इहो ई ॿुधाईंदो आहियां त टेंसिस जेके आहिनि इहे जस्ट ट्रांसलेशन जा हिकिड़ा तरीक़ा आहिनि त कहिड़े जुमिले खे कंहिं में ट्रांसलेट कजे। जीअं असांजी इंग्लिश जा अखर जेके उहे 52 आहिनि, वरी इंग्लिश में 26 आहिनि, त इंग्लिश ऐं 26 अंग्रेज़ी ऐं सिंधीअ जी ट्रांसलेशन में असांखे ॾाढो दिमाग़ सां ऐं सोचे वीचारे कमु करणो पवंदो। त जीअं 26 ऐं 52 में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे, त इंग्लिश ऐं सिंधी जी ट्रांसलेशन हिक ॿिए खां बिल्कुलु अलॻि आहे। त अॼु असां पढ़ंदासीं पास्ट इंडेफिनिट टेंस। त पास्ट इंडेफिनिट टेंस छा कंदो आहे? पास्ट इंडेफिनिट टेंस। अॼु जो असांजो टॉपिक आहे पास्ट इंडेफिनिट टेंस। पास्ट इंडेफिनिट टेंस मूं तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। पास्ट इंडेफिनिट छा कंदो आहे? अहिड़ो कमु, अहिड़ो सादो कमु जेको गुज़िरियल वक़्त में कयो। माना हींअर तव्हां वीडियो ॾिसो पिया, हिन वक़्त खां अॻु में तव्हां जेको कुझु कमु कयो, 10 मिनट पहिरीं, 10 सेकेंड पहिरीं, 10 कलाक पहिरीं, 10 हफ़्ता पहिरीं, 10 सदियूं पहिरीं जेको कुझु कयो उहो असांजो पास्ट में आहे। जेकॾहिं असांखे पुछे त व्हाट यू डिड यस्टरडे, आपने कल क्या किया, ठीक है, या तव्हां कल छा कयो, तव्हां चवंदो आई वर्कड, मूं कमु कयो, या आई रोट माई कॉपी, मूं पंहिंजी कॉपी लिखी। त पहिरीं पहिरीं हिन टेंस ते अचूं था, हिन टेंस जे स्ट्रक्चर ते अचूं था। मां हर टेंस जो स्ट्रक्चर ॿुधाईंदो आहियां। स्ट्रक्चर यानी बनावट। पहिरीं हिन टेंस में सब्जेक्ट ईंदो आहे, ॿियो हिन टेंस में वर्ब जी सेकंड फॉर्म ईंदी आहे, टियों हिन टेंस में ऑब्जेक्ट हूंदो आहे। ठीकु आहे, सब्जेक्ट खे असां SUD ॾेई सघूं था। त दोस्तों हीअ आहे फॉर्मूलो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। यानी असां प्रेजेंट इंडेफिनिट टेंस में असां जॾहिं पढ़ियोसीं त हुते असां यूज़ कईसीं वर्ब जी फर्स्ट फॉर्म या V1, पर पास्ट इंडेफिनिट टेंस में हाणे हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, वर्ब जी सेकंड फॉर्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ प्रेजेंट पास्ट इंडेफिनिट टेंस में यूज़ थींदी आहे। ठीकु आहे, मिसाल तौर असां हिते ॾियूं आई स्पोक इंग्लिश। आई स्पोक इंग्लिश यानी मूं अंग्रेजी ॻाल्हाई। आई स्पोक, ही स्पोक छा जी सेकंड फॉर्म आहे? स्पीक जी, स्पीक जी। आई स्पोक इंग्लिश। ऐं ॿियो असां हिते सेंटेंस लिखूं, ही हेल्प्ड हिज मदर, यानी हिन पंहिंजी माउ जी मदद कई, हिन पंहिंजी माउ जी मदद कई। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां असांजो पास्ट इंडेफिनिट टेंस हूंदो आहे। पास्ट इंडेफिनिट में सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांखे छा करिणो आहे? वर्ब जी सेकंड फॉर्म खे यूज़ करिणो आहे। ऐं पास्ट इंडेफिनिट टेंस जो हेल्पिंग जेको वर्ब आहे उहो आहे डिड। ऐं डिड कॾहिं यूज़ थींदो? जॾहिं असां सादे जुमिले खे इंटेरोगेटिव कयूं, नेगेटिव कयूं या एम्फेटिक कयूं। असां पहिरें जुमिले खे असां इंटेरोगेटिव कयूं था। त हिते ॾिसो, आई स्पोक इंग्लिश ऐं मूं अंग्रेजी ॻाल्हाई। छा मूं अंग्रेजी ॻाल्हाई त हिन खे चवंदासीं डिड खे अॻियां लॻाईंदासीं डिड आई। हाणे हिते वरी प्यारा शागिर्दो तव्हांखे ख़्यालु रखिणो आहे, डिड खां जॾहिं अची वियो त वर्ब जी वरी फर्स्ट फॉर्म ई अची वेंदी, छाकाणि वर्ब जी सेकंड फॉर्म सिर्फ़ ऐं सिर्फ़ पॉजिटिव फॉर्म यूज़ थींदी आहे। डिड आई स्पीक इंग्लिश, छा मूं अंग्रेजी ॻाल्हाई, छा मूं अंग्रेजी ॻाल्हाई। इन जो असां ॿियो सेंटेंस ठाहियूं, एम्फेटिक कयूं, आई डिड स्पीक इंग्लिश, मूं वाकई अंग्रेजी ॻाल्हाई, मूं वाकई अंग्रेजी ॻाल्हाई। त ही इन जो एम्फेटिक आहे। ऐं जॾहिं असां हिन जुमिले खे नेगेटिव कंदासीं तॾहिं बि ईअं कंदासीं, आई डिड नॉट भी चई सघो था, डिडंट भी चई सघो था, डिड नॉट स्पीक इंग्लिश।
तो दोस्तों अहिड़े तरीक़े सां पास्ट इंडिफिनिट टेंस चवनि पियो बाबा डिड ऐं डिड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जॾहिं यूज़ कंदासीं जॾहिं असांखे जुमिले खे नेगेटिव कयूं, इंट्रोगेटिव कयूं या इंफिनिटिव कयूं। आई होप तव्हांखे वीडियो सुठो लॻो हूंदो। वीडियो जी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका सम्झण जी ॻाल्हि हूंदी आहे उहा हूंदी आहे स्ट्रक्चर। त पंहिंजे माइंड में स्ट्रक्चर खे सेव करे वठो। त मिलूं था पाण ॿिए वीडियो में। ऐं अपकमिंग वीडियो तव्हांजे लाइ कहिड़ो आहे, उहो आहे पास्ट कंटिन्यूअस टेंस। लेट्स गो।